दोस्तों सभिनी दोस्तन के अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब खैरियत सां हूंदा। आउं तव्हांजो पंहिंजो जीवत कुमार। जीअं त जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट ऐं लेक्चरर जी तयारी कनि पिया उनजे लाइ ही मूं नोट्स कोशिशि करे साईं मुख़्तियार अहमद मल्ला साहिब जी किताब ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ किताबनि मां हवाला कढी करे ठाहिया आहिनि। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा ऐं तव्हांजी तयारी में मददगार साबित थींदा। जी त अॼु असीं जेको आहे उहो सुम्हरनि जे दौर खे कवर कंदासीं, जंहिंमें अहम नुक़्ता जेके सुम्हरनि जे दौर जा आहिनि उहे आउं बयानु कंदुसि। जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी त सुम्हरनि जे दौर जी शुरूआति 1050 ईस्वी खां 1350 ताईं आहे। गीत जी शुरूआति सुम्हरनि जे दौर खां थई ऐं माई मरखा शेखणी जेका आहे उहा पहिरीं औरत शाइरा आहे ऐं सिंधी अदब में बि इनखे पहिरीं औरत शाइरा जो दर्जो मिलियल आहे। सुम्हरनि जे दौर में पीर पठे जा वाक़ियाती बेत मिलनि था। MCQ स्कीम बची सघे थो, मिसाल तौरु कहिड़े बुज़ुर्ग जा सुम्हरनि जे दौर में वाक़ियाती बेत मिलनि था त तव्हां उन ते टिक कंदा पीर पठो। सुम्हरनि जे दौर में शाइरी में इख़लाक़ी पहलू जेको आहे उहो पीर बदरुद्दीन रिज़वी जी शाइरी में मिले थो। सुम्हरनि जे दौर में सिंधी नसर जा ओञाण बि मिलनि था। सुम्हरनि जे दौर में पीर सदरुद्दीन इस्माइली अक़ीदे सां तालुक़ रखंदड़ हो, जंहिं पहिरीं सिंधी लपी ठाही। इहो इंतहाई अहम सवाल आहे जेको तव्हांजे पेपर में अची सघे थो त ख्वाजकी लपी कंहिं ठाही? पीर सदरुद्दीन इस्माइली ठाही। ऐं उन लपी में घणा हरूफ हुआ? 40 हरूफ हुआ ऐं उनखे ख्वाजकी लपी ऐं 40 हरफ़ी बि चवंदा आहिनि। सुम्हरनि जे दौर में पहिरियों नसरी पहाको जेको मिले थो उहो शेख जियो मकली जो ॾियो मिले थो। सिंधी अदब जी तारीख़ में सुम्हरनि जो दौर अंदरि सभ खां झूनो कलाम पीर नूरुद्दीन जो मिले थो। पीर सदरुद्दीन सुम्हरनि जो ज़वाल ऐं समन जो उरूज ॾिठो। सुमंग चारण ज़ात जो मंगराड़ हो। इहो बि इंतहाई अहम आहे त सुमंग चारण ज़ात जो कहिड़ो मंगराड़ हो ऐं सुमंग चारण किथे जो रहाको हो? सुमंग चारण कीराकोट जो रहाको हो। ऐं कंहिंजो मंगराड़ हो? ॼाम लाखे जो मंगराड़ हो। सुमंग चारण जूं कुल केतिरियूं गाऊं मिलनि थियूं? सुमंग चारण जूं कुल 17 गाऊं मिलनि थियूं। भागोबान जो असल नालो साइंडनू हो। सुम्हरनि जे दौर जो शाइर हो ऐं चयो वेंदो आहे त भागोबान सुरंदो बि ईजाद कयो। शाह हसन अपलाण खे पीर पठो चइबो आहे, जंहिंजो जनमु ठठे में थियो। हान फ़कीर जो तालुक़ तिल के लखी ज़िले शिकारपुर जो सां हो। सैयद भरपूर शाह सुम्हरनि जे दौर जो मशहूरु शाइर आहे। अॼु हुयूं इहे अहम नुक़्ता सुम्हरनि जे दौर जे हवाले सां। बाक़ी जेके मशहूरु शाइर आहिनि सुम्हरनि जे दौर में उनखे वरी नेक्स्ट वीडियो में पाण कवर कंदासीं। उमेद त तव्हांखे इहो पोरियो पसंदि आयो हूंदो ऐं पंहिंजे कमेंट्स ऐं पंहिंजी राय खां आगाह कजो त जीअं ॿियूं वीडियोस बि अपलोड करे सघां। वरी हिकु दफ़ा सरसरी नज़र विझंदासीं सुम्हरनि जे दौर ते 1050 खां 1350 ताईं सुम्हरनि जो दौर शुरू थिए थो। 1050 खां 1350 ताईं ख़तमु थिए थो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सभु ज़हन नशीन करे छॾियो त हिन में को शॉर्टकट इस्तेमालु न आहे थींदो। हा, बाक़ी डीपली पढ़ण खां पोइ तव्हांजा काफ़ी कॉन्सेप्ट जेके आहिनि उहो क्लियर थी वेंदा। जीअं डीपली पढ़ण खां पोइ इहे मूं नुक़्ता हथ कया आहिनि जेको तव्हांजे अॻियां पेश कया आहिनि। गीत जी शुरूआति सुम्हरनि जे दौर खां थई। माई मरखा शेखणी पहिरीं औरत शाइर आहे। सुम्हरनि जे दौर में पीर पठे जा वाक़ियाती बेत मिलनि था। सुम्हरनि जे दौर में शाइरी इख़लाक़ी पहलू बदरुद्दीन रिज़वी जी शाइरी में मिले थो। सुम्हरनि जे दौर में सिंधी नसर जा ओञाण बि मिलनि था। सुम्हरनि जे दौर में पीर सदरुद्दीन इस्माइली अक़ीदे सां तालुक़ रखंदड़ हो, जंहिं पहिरीं सिंधी लपी ठाही। जंहिं लपी में 40 हरूफ हुआ। उन लपी खे ख्वाजकी लपी ऐं 40 हरफ़ी बि चवंदा आहिनि। सुम्हरनि जे दौर में पहिरियों नसरी पहाको शेख जियो मकली जो ॾियो मिले थो। सिंधी अदब जी तारीख़ में सुम्हरनि जे दौर अंदरि सभ खां झूनो कलाम पीर नूरुद्दीन जो मिले थो। पीर सदरुद्दीन सुम्हरनि जो ज़वाल ऐं समन जो उरूज ॾिठो। सुमंग चारण ज़ात जो मंगराड़ हो। सुमंग चारण कीराकोट जो रहाको ऐं ॼाम लाखे जो मंगराड़ हो। सुमंग चारण जूं कुल 17 गाऊं मिलनि थियूं। भागोबान जो असल नालो साइंडनू हो ऐं सुम्हरनि जे दौर जो शाइर हो। भागोबान सुरंदो ईजाद कयो। शाह हसन अपलाण खे पीर पठो चइबो आहे। संदसि जनमु ठठे में थियो। हान फ़कीर तिल के लखी ज़िले शिकारपुर जो रहाको। सैयद भरपूर शाह सुम्हरनि जे दौर जो मशहूरु शाइर थी गुज़रियो आहे।